नाजरीन, आपसे ब्रेकिंग न्यूज़ शेयर करते चलें कि पीपी तालका गड़िया सीन का हंगामी इजलास मदेजी में वाक़ पीपल्स पार्टी के ऑफिस में हुआ है और इजलास तालका के जनरल सेक्रेटरी और कायम मकाम सदर आगा जावेद दुरानी की सदारत में इजलास हुआ है। इजलास में जिंदोदर यूसी के सदर अनवर पंवर, तालके के इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुल काजमी, जनरल सेक्रेटरी टाउन मदेजी सिकंदर मीरानी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर मीरानी, यूसी कंदर के सदर अब्दुलसत्तार केर, यूसी अमरोड के सदर नादर हुसैन केर, यूसी दक्खन के जनरल सेक्रेटरी लाल बख्श मेहमान, यूसी नौशरो अबड़ो के सदर गुलाम सबा अबड़ो समेत मुख्तलिफ यूसीज़ के सदूर और दूसरे रहनुमाओं ने इजलास में शिरकत की। इजलास में रहनुमाओं ने प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए कहा कि अपनी ही हुकूमत में हमारी कोई अहमियत नहीं। पीपी ज़िला शिकारपुर के जनरल सेक्रेटरी सरदार ज़ादा जुल्फ़कार कमारियो, ज़िला सदर मीर आबिद बयो और मदेजी टाउन चेयरमैन नजब खान कमारियो वर्कर्स और मकामी रहनुमाओं को मुकम्मल नज़रअंदाज कर रहे हैं। ख़ास करके मदेजी टाउन के चेयरमैन नजब खान कमारियो और पीपी ज़िला शिकारपुर के जनरल सेक्रेटरी जुल्फ़कार अली खान कमारियो ने शहर में पार्टी को ज़ीरो कर दिया है। उन्होंने मज़ीद कहा कि हमारी न कोई अहमियत है और न ही कोई इज़्ज़त है। ज़िला क़यादत की तरफ से नाजायज़ियों की वजह से पार्टी के वर्कर पार्टी छोड़ने पर मजबूर किए जा रहे हैं। आज पार्टी पर वडेरे काबिज़ हो गए हैं और वो पार्टी में भी चौधराहट चला रहे हैं और वर्कर और गरीब लोगों को नज़रअंदाज करके अपने नौकरशाही को नवाज रहे हैं। उन्होंने कहा कि इनको याद करना चाहिए कि ये पार्टी वडेरों की पार्टी नहीं बल्कि ये पार्टी जियालों और वर्करों की पार्टी है। मज़ीद उन्होंने कहा, जी अवाम जी शहीद राणी अज ये गॾिजाणी तारीख़ 4/4/2020 पीपल्स पार्टी तालके गड़ियासीन जे तरफ़ां पीपल्स पार्टी मदेजी ऑफिस ते रखी वई आहे। हीअ हिकिड़ी हंगामी गॾिजाणी आहे। हिन में असां तालके समूरनि दोस्तनि खे न ॿुधाए सघिया आहियूं। उनजो सबबु इहो बि आहे त हिन वक़्तु जेको कोरोना जो मसइलो हले थो त असां घणनि दोस्तनि खे डिस्टर्ब न कयोसीं। हे हिकिड़ी कड़ी आहे हिन शइ जी त असां हिकिड़ी इंफॉर्मेशन पंहिंजी क़यादत ताईं तव्हां मीडिया जे दोस्तनि ताईं हिकिड़ी शइ शेयर करणु चाहियूं पिया पीपल्स पार्टी तालके गड़ियासीन जे तरफ़ां। इन जे लाइ तव्हां सहाफ़ी दोस्तनि जी बि वॾी महिरबानी ऐं असांजे पीपल्स पार्टी जा यूनियन काउंसिल जा सदूर, जनरल सेक्रेटरी तालके जा उहिदेदार हिन वक़्तु जेके बि मौजूदु आहिनि हिते, उन्हनि सभिनी असां सभ खां पहिरियों एजेंडा इहो ई आहे त अॼु 4 अप्रैल आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जी 41वीं वरसी बि आहे। असां अॼु हिन मौक़े जे फ़ाइदे सां तव्हां दोस्तनि जे तवसुल सां उनखे भरपूर ख़िराज तहसीन बि पेश कयूं था त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध जो न पाकिस्तान न हिन एशिया पूरी दुनिया जो अज़ीम लीडर हो। असां हिन कोरोना वायरस जे करे पंहिंजी इहा तक़रीब पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु ऐं पंहिंजी आला क़यादत जे तरफ़ां सादगीअ सां मल्हाए रहिया आहियूं ऐं सिंध गवर्नमेंट जे हिसाब सां जेके बि एक्टिविटियूं हलनि थियूं असां थोरो उन ते अॼु ॻाल्हाइण लाइ बि इहो रखियो आहे त जीअं असां तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त असांजी पीपल्स पार्टी जी क़यादत हिन ॾुखे मरहले में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे प्लेटफॉर्म तां सिंध गवर्नमेंट जेको कमु करे थी उहो इंशा अल्लाह ताला असांखे पूरी उमेदु आहे त पीपल्स पार्टी पाकिस्तान सिंध जे समूरे ग़रीब अवाम ताईं कोशिशि कंदा त इहो राशन या जेके बि पैसा आहिनि उहे पहुचाइनि। एजेंडा नंबर ॿियो आहे साईं, असुलु जंहिंजो मक़सदु बि इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके उहिदेदार हुजनि, यूनियन काउंसिलियूं हुजनि, उन्हनि खे हे मौक़ो न हो असांखे त अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कयूं, पर हालात जेके ॾिसूं था, जेका असां जहिड़े नमूने सां पार्टीअ खे ॾिसूं था त पीपल्स पार्टीअ में जहिड़े तरीक़े सां पूरी सिंध ज़िलो शिकारपुर ख़ुसूसन नुमाया ख़ासि करे तालको गड़ियासीं जिते पार्टी उहिदेदार कंहिं बि क़िस्म जो तव्हांखे उन्हनि जी न का अहमियत नज़र ईंदी, न उन्हनि जी का इज़त नज़र ईंदी, न उन्हनि खे ॾिसंदव त कंहिं अहिड़ी सरकारी गवर्नमेंट एक्टिविटी में उन्हनि खे को नज़र उनखे पेश रखिजे। छाकाणि असां पीपल्स पार्टी तालके गड़ियासीं जा जेके बि उहिदेदार ऐं यूसी सतह खां वठी उहे अवामी वर्कर ऐं असां हे हुकूमत अॼु जी ॻाल्हि आहे, असां शहीद राणीअ जे दौर खां वठी के त असांजा अहिड़ा सीनियर दोस्त बि हिते मौजूदु आहिनि जेके शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे साहिब खां वठी हिन पीपल्स पार्टी में हलंदा अचनि था। असांजो मंशूर हिकिड़ो ई आहे त ग़रीब अवाम ऐं पीपल्स पार्टी आहे जेके हेठियों निचलो तबिको आहे जेको ॾुतड़ियल आहे उन ताईं उन्हनि खे हक़ मिलनि। ताज़ो असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके गड़ियासीन में नाजाइज़ियूं थी रहियूं आहिनि जंहिंजे करे दोस्त इलाही दिलि शिकस्त थिया। मां तालके हिन वक़्तु जनरल सेक्रेटरी बि आहियां, सदर कोन्हे, हिन वक़्तु सदर जा अख़्तियार बि मूंखे ई आहिनि। असां पंहिंजी आला क़यादत खे बार बार दांह ॾींदा रहिया आहियूं पार्टी डिसिप्लिन जे अंदरि त असांजी जेका ज़िले जी क़यादत आहे उहा असांजे तालके जे
पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि खे सीनियर वर्करनि खे इवन तालके जे उहिदेदारनि खे का अहमियत न ॾेई रहिया आहिनि। इवन उन ॾींहुं असांजो मीर आबिद भयो साहब हिते आयो मदे जी विज़िट करणु, ज़ुल्फ़कार कमारियो साहब जनरल सेक्रेटरी आहे, हुन जी शान में मानी बि कई। कंहिं बि तालके जे सीनियर अॻुवाण वर्कर खे न घुरायो वियो। तालके जो सदर जनरल सेक्रेटरी मेन थंभो हूंदो आहे कंहिं बि पार्टीअ जो। पीपल्स पार्टी जो ख़ासि करे नंढड़ो वर्कर बि वॾो कमु कंदो आहे, पर तालके जो असांजो उहिदेदार ईअं सम्झो त ॿियनि पार्टियुनि जो MPA जी हैसियत रखंदो आहे। त असांखे इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो ज़िले जो सदर साहिबु असांखे कंहिं बि क़िस्म जी उन में दावत न ॾिनी, या तालके ज़िले जो जनरल सेक्रेटरी साहिबु ख़ासि करे उहो असांजे तालके जो ई आहे। उनखे उहिदेदार कराइण में जेके हितां जे वर्करनि कुर्बानियूं ॾिनियूं, जेको हुन सां साथ निभायो, शायदि उहो असांखां अॼु उहो उनजो बदिलो वठी रहियो आहे। तालके जे कंहिं बि उहिदेदार खे, कंहिं बि वर्कर खे, UC जे सदर खे इवन असांजे तरफ़ां नाला ॾिना विया त कमेटीअ में नेक मर्द रखूं। असां चयोसीं असांजी पार्टी जा जेके नेक उहिदेदार हुया, मर्द हुया, उन्हनि जा नाला मथे ॾिना विया त हे UC सतह ते अवाम खे सुञाणनि था, ॾुख सुख में अवाम सां गॾु आहिनि, हिननि खे ख़बर आहे त कहिड़े ॻोठ में केतिरा माण्हू आहिनि, कंहिंखे राशन ॾिजे। पर अफ़सोस सां थियो ईअं त उहे असांजे पार्टीअ जे UC जे उहिदेदारनि जा नाला कटे उन्हनि पंहिंजे नौकरनि जा, पंहिंजे राज जे माण्हुनि जा नाला वॾेरनि ॾिना, जेके इमदाद विराइण में या लिस्टनि ठाहिण में पेश आहिनि। नतीजो इहो निकितो त पार्टी हिन वक़्तु ज़ीरो लॻी पई आहे। पार्टीअ जो उहिदेदार एॾो हिन वक़्तु तंग वेठो आहे। पीपल्स पार्टी हीअ जियालनि जी पार्टी आहे, न कंहिं वॾेरे जी आहे, न कंहिं MPA जी आहे, न कंहिं MNA जी आहे, न कंहिं सरदार जी आहे। हीअ पार्टी जियालनि जी आहे, शहीद भुट्टे जी आहे, शहीद मोहतरमा जी आहे, चेयरमैन बिलावल साहब जी आहे। असां आला क़यादत खे, आसिफ ज़रदारी साहब खे, चेयरमैन बिलावल साहब खे, अदी फरियाल टालपुर साहिबा खे, ऐं असांजे हद जे MPA आगा सिराज ख़ान दुरानी ऐं असांजे ज़िले सदर मीर आबिद ख़ान भए साहब खे असां गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी असां तव्हांखे 2-3 दफ़ा मां मीर आबिद साहब खे फ़ोन ते चयो आहे त पार्टी वारनि जो तदारक कयो। असां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी इहो चऊं था त इन राशन जो हिकु दाणो असांजे लाइ हराम आहे। असां हिन पीउ जा पुट न हूंदासीं असां इहो दाणो खणंदासीं, पर हिन ॾुखे वक़्त में हिन सिंधी मारूड़नि जंहिं हमेशह असां पार्टीअ खे वोट ॾिना आहिनि, असां उन्हनि खे तड़पंदो नथा ॾिसी सघूं। असां इहो नथा चाहियूं त वॾेरा या सरदार पंहिंजे नौकरनि खां, पंहिंजे कुड़मियुनि खे, पंहिंजे राज जे माण्हुनि खे इहे शयूं ॾियनि त उहे पंहिंजे घरनि में, पंहिंजे बंगुलनि में रखनि ऐं ग़रीब माण्हुनि खे न मिलनि। असां पार्टीअ जा हक़ीक़ी नुमाइंदा आहियूं ऐं पार्टीअ जे फ़ाइदे लाइ कमु कयूं था। त असां सदर साहिब खे इहा ई गुज़ारिश कईसीं त साईं इन में असांजी इज़त न आहे, इन में पार्टीअ जी इज़त आहे। तव्हां महिरबानी करे तव्हां इन शइ जो नोटिस वठो। पर अफ़सोस सां चवणो थो पए उन महिल ताईं को पार्टीअ उनजो को एक्शन न वरितो आहे। असां आला क़यादत खे अपील था कयूं त हिन शइ जो नोटिस वठनि। इहा हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु किरोना वारी ॻाल्हि हिन वक़्तु इहा न आहे, उन सां गॾोगॾु वॾे अफ़सोस सां चवणो थो पए असां हिन मसइले जे करे वॾी गॾिजाणी न कराए सघिया आहियूं। असांजे सॼी तालके जा वर्कर बिरो बीठा आहिनि। असांजे तालके जा उहिदेदार वर्कर पुछनि था, मां तालके जो हिन वक़्तु हेड आहियां, पार्टी लेवल ते मूंखां पुछनि था, साईं असांजो सीनियर वेठो आहे, इंफॉर्मेशन सेक्रेटरी असांजो वॾो बि आहे, उस्ताद बि आहे, कुल सीनियर दोस्त वेठा आहिनि। इहे पुछनि था त पार्टी आख़िर छा भला सिर्फ़ु धरणनि लाइ आहे छा, या जुलूसनि लाइ आहे छा, या जिते हिननि खे ॾुखियो कमु पए थो, या वक़्त में इलेक्शन में जेकॾहिं पार्टी वर्करनि जी ज़रूरत पए थी त उते एजेंट वियो, मायूं कढो, मर्द कढो, पंहिंजूं लेडीज़ विहारियो। सिर्फ़ु पार्टी इन्हनि जे लाइ आहे त जॾहिं पार्टीअ जे लाइ को अहिड़ो क्रेडिट अचे थो जंहिंजे करे असांजी साख बि बहितर थिए, पार्टी जी बहितर थिए, उन में छो नथो शामिलु कयो वञे असांजी पार्टीअ जे वर्करनि खे, असांजे UC सदरनि खे, असांजे UC जनरल सेक्रेटरियुनि खे। मूंखे फ़ख़ुरु आहे, मां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी इहो ज़ाहिर थो मीडिया अॻु चवां त असांजा हिकु हिकु वर्कर 1000 वॾे माण्हू खां वधीक बहितर आहे ऐं हर को पंहिंजे UC में बे लालच, बिना कंहिं पैसे जे, बिना कंहिं ॻाल्हि जे पंहिंजे लोचींदो रहंदो आहे वीचारो। असांखे ॾुख इहो थो थिए त अॼु वक़्त में उन्हनि जी इज़त नथी थिए। यूनियन काउंसिल जा चेयरमैन जेके असां सिलेक्ट कराया आहिनि, जेके असां अवामी हक़ीक़ी नुमाइंदा, असां ऐं पीपल्स पार्टी जा उहिदेदार, असां हर UC में हर यूनियन काउंसिल जे चेयरमैन खे सिलेक्ट करायो आहे। हालत इहा आहे त उहो चेयरमैन पंहिंजी वॾनि जी जागीर थो सम्झे त मां हिते UC जो चेयरमैन जो आहियां त हीअ मुंहिंजी ज़ाती कुर्सी आहे। उनखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त हीअ शहीद राणी जी पार्टी आहे, तूं तीर जे निशान ते कटे आयो आहे, तीर खां अलॻि थी वियो, पार्टीअ खां अलॻि थी वियो ऐं हिननि वर्करनि खां अलॻि थी वियो, त उन UC चेयरमैन खे ख़बर पइजी वञे त तुंहिंजी हैसियत छा आहे, तूं 50 वोट घर में खणे थो। ऐं अॼु उहे पंहिंजूं लिस्टियूं ठाहे हिकु साबुण खणी विराइनि था, फोटूं था कढाइनि, जंहिंजे असां मज़म्मत कयूं था त इहो अमल ग़ैर इख़लाक़ी आहे। इहा उन्हनि ग़रीबनि जी तोहीन आहे त तव्हां हिकिड़ो कटो हुजे या हिकिड़ो राशन जो साबुण जो उहो हुजे, उहो खणी ऐं फोटू कढाए माण्हुनि खे चओ त थोरो था कयूं, को थोरो नथा कयूं असां ग़रीबनि ते। ग़रीबनि असांखे वोट ॾिना आहिनि, उन्हनि जो हक़ु आहे ऐं उहा उन्हनि जी तदलील असांजे चेयरमैन साहिब बि चयो आहे त सेल्फियूं न कढो, इमदाद जो सामान ईअं फी सबिलिल्लाह विरायो ऐं उन्हनि जो असां ते हक़ु आहे, जेतिरो थी सघंदो असां ॾींदासीं।
तंहिंजे करे मां पंहिंजी क़यादत खे वरी हिकु दफ़ो ॿीहर बिलावल साहिबु हुजे, अदी फरियाल साहिबा हुजे, आसिफ ज़रदारी साहिबु हुजे, असांजे हद जो MP आगा सिराज ख़ान हुजे, हुनखे वरी अपील थो कयां त ख़ुदारा पार्टीअ जी इज़त करायो, हिननि वर्करनि जी इज़त करायो। हे UC चेयरमैन अॼु आहिनि, सुभाणे पार्टी छॾे वरी ॿिए हंधि बीहंदा। हे जीआरा मरण घड़ी ताईं तव्हांजी पार्टीअ सां सचा हूंदा, आवाम सां तव्हांजो कमु कंदा। ऐं उनखां अलावा मां मधेजी टाउन जो बि ज़िक्र ज़रूरु सम्झंदुसि कंदे त जंहिं इलाइक़ो असांजे मधेजीअ में पीपुल्स पार्टी जो चूंडियल चेयरमैन जॾहिं चूंडिजी आयो आहे, उनखां वठी असांजे मधेजीअ जी पीपुल्स पार्टी ज़ीरो थी वई आहे। उनजो सबबु इहो आहे त हो पंहिंजो हिते जेका रविश हले थो उहा पार्टीअ जे टोटली ख़िलाफ़ु आहे। पार्टीअ जा उहिदेदार हुजनि, वर्कर हुजनि, पार्टीअ जा पुराणा माण्हू हुजनि, उन्हनि सभिनी खे नज़रअंदाज़ थो करे। एतिरे क़दुरु जे तरक़ियाती कम थियनि था त बि अञा हुनजे ज़हन में उहा ई पुराणी ॻाल्हि आहे त मुंहिंजा माण्हू हे पीपुल्स पार्टी जा आहिनि। असां क़यादत खे अॻु में 2-3 दफ़ा मां ॿुधायो आहे इहा शइ त टाउन चेयरमैन मधेजी इहा शइ करे थो, सो महिरबानी करे नोटिस वठो। असांजो ज़ाती हुन सां को इख़्तिलाफ़ु कोन्हे को, असांजो भाउ आहे, मोतबर माण्हू आहे, ख़ानदानी शख़्सियत आहे, पर चूंड जी पीपुल्स पार्टी सीट तां आयो आहियां। असां इन जे करे हुज बि कंदा आहियूं, तोॾे ईंदा बि आहियूं, ईंदासीं बि। ऐं वॾी ॻाल्हि इहो थो ॿुधायां त असांजो फ़ोन बि अटेंड न कंदो आहे तालके जो उहिदेदार। टाउन जो असांजो साईं अली अदर छा आहे, अॼु उहो कंहिं उन सबबु न अची सघियो आहे। असांजे टाउन जा ॿिया उहिदेदार हिते मौजूदु आहिनि, जनरल सेक्रेटरी, ॿिया सीनियर वर्कर। कंहिं बि हिकु वर्कर जो को जाइज़ कमु ॿुधायो, को जाइज़ कमु नथो करे पार्टीअ वारनि खे। एतिरे क़दुरु जो असां मुलाक़ात कईसीं सिकंदर सां, असांखे चयो पार्टी आहे किथे? पार्टी मां चयुमि साईं न आहे त बाक़ी तूं चेयरमैन कीअं थियो आहे? पार्टी आहे त चेयरमैन थियो आहे न। अॻु में तूं चेयरमैन हुई, असां तोॾे कॾहिं लड़ी न आया हूंदासीं पीपुल्स पार्टी जा वर्कर। असांखे ज़ाती पंहिंजो मफ़ाद न खपे, शहर में शहरनि जा मसइला हल खपनि। शहर में तरक़ियाती कम थिया आहिनि बिल्कुलु, पर सिंध गवर्नमेंट कया आहिनि। मधेजी टाउन जे चेयरमैन जेके बि कम कया आहिनि, पंहिंजे ज़ाती माण्हू हिकु ॻोठ घरु त थिए गोहर जो, ओॾहें ब्लाक ठारायो अथई। जॾहिं त जेके मेन घिटियूं आहिनि शहर जूं, उहे ईअं वीरान लॻियूं पियूं, उते कमु न आहे। छाकाणि त हे जावेद दुरानी पीपुल्स पार्टीअ जो आहे, हिनजी घिटी छो ठहे, सिकंदर मीरानी पीपुल्स पार्टी आहे, हिनजी छो ठहे। सो असांखे उन मां बि शिकायतूं आहिनि, असां उनजी बि आला क़यादत खे दांह था ॾियूं। ऐं हीअ असांजी हिकिड़ी शुरूआति आहे। असां पार्टी क़यादत मां इहा उमेदु रखूं था त इनशाला हिन वर्करनि, उहिदेदारनि, जियालनि ऐं पार्टीअ जी इज़त कराईंदा। जेकॾहिं न थियो त असांखे हिननि उहिदनि ते रहण जो को जवाब बि कोन्हे को। जॾहिं असां आवाम जी ख़िदमत नथा करे सघूं, जॾहिं पंहिंजे UC सदरनि जी मां दिफ़ा नथो करे सघां, जॾहिं उन्हनि जी मां इज़त नथो कराए सघां, त पोइ मूंखे बि हिन उहिदे ते रहण जो को हक़ु कोन्हे को त मां हिन उहिदे ते रहां। उहिदा हूंदा आहिनि ज़िमेवारीअ लाइ, उहिदा हूंदा आहिनि अवाम सां वफ़ादारीअ जे लाइ, उहिदा इन लाइ न हूंदा आहिनि त पंहिंजे ज़ाती मफ़ाद हासिलु करे ऐं पोइ चुप करे वेही रहिजे। उनखां पोइ हिते जेके बि असांजा मख़सूस दोस्त आया आहिनि, हिते असां शॉर्ट टाइम ते यकदमि नोटिस में घुराया आहिनि हे पार्टी जा उहिदेदारनि। असां इनशाला ताला अनक़रीब माहौल सिधो थिए, तालके लेवल जी वॾी गॾिजाणी कोठाईंदासीं। उन में तमामु UCN जा सदूर, जनरल सेक्रेटरी, सीनियर वर्कर, तालकनि जा सभु घुराईंदासीं। ॿियो असांजे तालके में ख़ासि करे असांजो मोतबर आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमाल साहिबु, जेको पीपुल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी आहे। उहो असांजे तालके में तमामु घणी मुदाख़लत पार्टीअ में बि करे पियो। पार्टीअ में भली करे मुदाख़लत असां ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे, पर इहा मुदाख़लत करणु असां पर कॾहिं बि न ॾींदासीं त तालके जा उहिदेदार मौजूदु हुजनि ऐं जेके उहिदेदार ई न हुजनि उन्हनि खे वठी एक्टिविटीज़ कराए थो, पंहिंजो ग्रुप थो ठाहे, पार्टीअ में ग्रुप बंदी थो करे। असां इन शइ खे कंडेम था कयूं। जेके बि सीनियर उहिदेदार आहिनि, हिन महिल ताईं 4 सालनि में 3 सालनि में जंहिं लाइ उहिदेदार थियो आहे, हिकिड़े UC जे उहिदेदार जो कमु खणी ॿुधाए त मां चैलेंज थो कयां त हिन को उहिदेदार जो को कमु कयो आहे। एतिरे क़दुरु सां तालके वारनि जो बि को जाइज़ कमु हिन न कयो हूंदो असांजो। सो असां इहे पार्टीअ खे, पंहिंजी पार्टी क़यादत खे वरी हिकु दफ़ो गुज़ारिश कयूं था त बराए महिरबानी इन्हनि शयुनि ते नज़र रखनि ऐं पीपुल्स पार्टी तालके गड़ियासीन में मोहतरमा जे दौर खां वठी पूरी सिंध में टॉप ते रही आहे। ऐं इनशा ताला हिते वर्करनि खे कोई ख़तमु नथो करे सघे। उहिदा भली असां खसिया वञनि, असांखे उन्हनि जी परवाह न आहे, पर वर्करशिप जीअं भुटो नारो असां कोई न खसी सघंदो। सो चवण जो मक़सदु ईअं आहे त ग्रुप बंदी आहे बंदि कई वञे पार्टीअ में। जेके उहिदेदारनि, पार्टी जो डिसिप्लिन बि इहो ई आहे त पार्टी जे उहिदेदारनि जे थ्रू कमु कयो वञे। लाहौर में, रावलपिंडीअ में जलसो थियो, प्रोग्राम थियो, ज़ुल्फ़कार ख़ान बस करे ॾिनी कंहिं ॿियनि माण्हुनि खे जेके उहिदेदार ई न आहिनि। ठीकु आहे, उहे वर्कर हुजनि। असां उहिदेदारनि खे तव्हां 10 माण्हू ॾियो नाला। असां चयोसीं साईं असां 10 नाला छो ॾियूं, तव्हां बढ़िया आगा साहिबु हमेशह 10 बसियूं भराईंदो आहे, 20 असांखे पछाड़ी हिकु बस ॾियो, हिकु गाॾी ॾियो त असां पंहिंजा उहिदेदार वठी हलूं। उन में रिकॉर्ड असांजे वर्करनि खे हिन जवाबु ॾिनो, हिन पंहिंजा माण्हू कोच में भराए मोकिलिया। रिज़ल्ट इहो निकितो त 20 माण्हू बि न हुया कोच में। 17 UCN बाइकाट कयो,
त असां पार्टीअ जे उहिदेदारनि सां ॿधल आहियूं, असां बाउंड आहियूं तालके सदर जनरल सेक्रेटरी कोई उहिदेदार हुन सां गॾु न वियो, इन शइ खे कंडेम कयो। असां आला क़यादत खे ॿुधायूं था त पार्टीअ खे हिते बाईपास कयो थो वञेव, ज़ाती माण्हुनि पंहिंजनि खे नवाज़े बि थो ऐं ज़ाती माण्हुनि जा कम बि करे थो ऐं ज़ाती माण्हुनि खे पार्टीअ में इंटरफेयर कराए ऐं पार्टीअ में ग्रुप बंदी बि कराई थी वञे। असां आला क़यादत खे ॿुधायूं था त बराए महिरबानी इन शइ जो एक्शन वरितो वञे, वधीक लाइ अमल असां अॻिते इंशाअल्लाह ताला ठाहींदासीं। जनरल सेक्रेटरीअ ॻाल्हायो त जेको असां वर्करनि सां नाइंसाफ़ी थियो आहे उहो सही ॻाल्हायो, असां उन सां मुतफ़िक़ आहियूं। असांजी गुज़ारिश इहा ई आहे त जेका असांजे हिन जनरल सेक्रेटरी साहिबु जावेद अहमद दुरानी ॻाल्हायो आहे, जेके मसइला जेके मुश्किलातूं हुन पेश कयूं आहिनि असां हिन जी ताईद कयूं था ऐं असां सहमत आहियूं। इंशाअल्लाह ताला असांजी क़यादत असांजे इन्हनि सूरनि जी दाह वरणाईंदी ऐं को न को ख़र्च कयल निकिरंदो। महिरबानी। बिल्कुलु सही आहे। असांजो तालके जनरल सेक्रेटरी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे इन बिल्कुलु सदाकत आहे। जेको कुझु हुन चयो आहे सही चयो आहे। हिन वक़्तु जेकी वर्कर सां ज़्यादती आहे तव्हां ॾिसो था, कंहिंखो पुछो कोन थो वञे, कंहिंखे ॿुधो कोन थो थिए, उहिदेदार कंहिंखो नथो पुछो वञे। हिते वॾेरशाही आहे, सिर्फ़ु पंहिंजे हुकुम था हलाइनि, नौकरनि ते पंहिंजे ख़ासि माण्हुनि ते। पीपुल्स पार्टी खे त मुकमिल नज़रअंदाज़ कयो आहे, इन में को शक कोन्हे। बिल्कुलु 100% जेकी प्रेस कॉन्फ्रेंस चई आहे अञा घटि चयो अथई हक़ीक़त में। साईं बिल्कुलु सही कई अथई ऐं नाइजाइज़ जेको आहे त वर्करनि सां थियनि थियूं ऐं वर्करनि जी इज़त नथी कई वञे। ऐं असांजो बि इहो ई चवणो आहे त ग़रीबनि ताईं हक़ु पुॼे, ईअं न त उनखे बि जेको आहे वॾेरनि ताईं पहुची वञे। असां जेको जावेद ॻाल्हायो आहे, जेको बि संगत ॻाल्हायो आहे, बिल्कुलु सही ॻाल्हायो आहे। जीए भुट्टो जीए अली बरंद सदर PPPUC सांगी। मां सांगी पहिरियां त मां सिंध जे बाशऊर अवाम खे सलाम थो पेश कयां, जंहिं असांजे पीपल्स पार्टी जे CM जे हुकुम खे लबैक चई। लॉकडाउन मुकमिल लॉकडाउन आहे, 13 ॾींहं थिया आहिनि। CM जे हुकुम MNA जे हुकुम उन्हनि खां वठी जॾहिं असां वर्कर आहियूं, वर्कर जेको आहे त पुल जो किरदारु अदा कंदो आहे। असां वर्कर खे मुकमिल ख़बर आहे त हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा माण्हू ॾुखियनि वक़्तनि में गुज़री रहिया आहिनि। असां लफ़्ज़ चवंदे बि असांखे दिलि रोअण ते अचे जेके उन्हनि जा हालात ॾिठा आहिनि। 13 ॾींहं आहे असां पीपल्स पार्टी जा वर्कर थी करे उन्हनि जे दरनि ताईं न पहुची सघिया आहियूं, का शइ पहुचाए न सघिया आहियूं। इहो जेको कुझु असांजो तालके जी क़यादत चई वई आहे, वाक़ई इहे तकलीफ़ूं ग़रीबनि ताईं आहिनि। असां आला क़यादत खे हाणे बि रिक्वेस्ट कंदासीं त पीपल्स पार्टी जे वर्करनि खे इज़त ॾियो जेके अव्हां खे MNA MPA CM सदर ताईं पहुचाइनि था। असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं, ॻोड़े गड़ी खुदा पई की असांजो सियासी काबो आहे। असां आख़िरी दम ताईं अवाम सां गॾु हूंदासीं। असांजे पंहिंजे ज़िले जी क़यादत खे रिक्वेस्ट आहे त असांजे पीपल्स पार्टी जे वर्करनि खे इज़त ॾियो ऐं ग़रीब अवाम ताईं इहे शयूं पहुचायूं जेके हिन कोरोना वायरस में मुतासिर थिया आहिनि। जीए भुट्टो जी सूमरो जेको UC वारियासो प्रेसिडेंट साईं, इन में को शक कोन्हे। असां जेके बि उहिदेदार आहियूं, जेके बि वर्कर आहियूं, तालके गड़ियासीर में वर्कर जो को वैल्यू कोन्हे, चाहे छो ज़िले जो प्रेसिडेंट छो कोन हुजे। असां वर्कर वीचारा निंदड़का लॻा पिया आहियूं। ख़ुदा आहे वक़्तु उहो आहे, का सियासत कोन्हे, को इशू कोन्हे, कंहिं हिकु माण्हू फ़र्द खे असां टारगेट नथा कयूं। हिन महिल वक़्तु उहो आहे वीचारा ग़रीब ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। ख़ुदा जो कसम आहे असांखे रोअण थो अचे। तव्हां UC वारियासे में अची ॾिसो जेको आहे उते जेकी बिरादरियूं आहिनि न, असां उते ॿाहिरि निकिरण जहिड़ा न रहिया आहियूं। हिते जेको प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान जनरल सेक्रेटरी जो त कमाल जेके आहिनि पार्टी खे ग्रुप बंदी में कोशिश में रुधल आहिनि, उन हवाले सां साईं हाणे ग्रुप बंदी वारी ॻाल्हि कोन्हे। जेको आहे ॻाल्हि इहा जनरली आहे वर्कर जी इज़त। तालको गड़ियासीन वर्कर जी इज़त कोन्हे। पहिरियां शहीद मोहतरमा जे दौर में चवंदा हुआ तालको गड़ियासीन अची ॾिसो, हाणे तबाही ॾिसणी अथव। तालके गड़िया केरु वर्कर जी इज़त नथो करे, कोई बि न। जेको आहे तालके गड़ियासीन में जनरल इज़त नथा कनि सभु। केरु मतिलबु आहे सभु तालके गड़ी सां MNA हुजनि या MP हुजनि, कोई इज़त नथो करे। हिते प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, उन हवाले सां तव्हां छा कमेंट कंदा? साईं बिल्कुलु असां लाल बख्श मेमन जनरल सेक्रेटरी UC रखणु बिल्कुलु जावेद दुरानी सां असां मुतफ़िक़ आहियूं। कंहिं बि दोस्त जो को बि कमु नथो थिए, शायदि 5 माण्हू असां सां बि गॾियल हूंदा, 5 माण्हू असां ॾे बि अचनि था, न कंहिंजी बदिली कराए था सघूं, न कंहिंजो को थाणे ते कमु या ॿियो को बि कमु नथो थिए। असां बिल्कुलु जावेद दुरानी सां मुतफ़िक़ आहियूं। जी मुंहिंजो पंहिंजो नालो नादर हुसैन केर, UC अमरोट सदर आहियां। जेको असांजो हिन जनरल सेक्रेटरी तालके गड़ियासीन जो जेका बि हिन प्रेस कॉन्फ्रेंस कई, असां हुन सां वॾे एतमाद आहे। हिन बिल्कुलु जेको ॻाल्हायो उहो सच ऐं वर्करनि जी असां हिते का बि इज़त उहिदेदारनि जी कोन्हे, न सदरनि जी, न UC सदरनि जी, न तालके जी, कंहिं बि वर्कर जी को बि तगादुर कोन्हे। कमु असां वर्कर था कयूं
उहिदेदार अदा कयूं, पर हिन तंज़ीम जे उहिदेदारनि जी का बि माना पैरवी नथी कई वञे, न इज़त आहे, न असांखे कंहिं प्रोग्राम ॿुधायो थो वञे, न विहारियो थो वञे, को बि माना नथो कयो। असां जेको बि हिन भाऊअ ॻाल्हायो, असांजे जनरल सेक्रेटरी असांखे बिल्कुलु सच, असां हुन सां मुतफ़िक़ आहियूं। असांजे तालके जे जनरल सेक्रेटरीअ जेका बि प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हियूं कयूं उहो 100% ई हक़ ऐं सचो आहिनि। असां पंहिंजी क़यादत कयूं था त ख़ुदा कुझु पार्टी वर्करनि ॾे ध्यानु ॾियो, छो त अवामी नुमाइंदगी इहे पार्टी वर्कर ई कनि था त केरु ग़रीब आहे केरु अमीर आहे। इन करे जेकॾहिं कंहिं वॾेरे जे औताक जो को नौकर त लाज़मी आहे उहो पंहिंजनि खे नवाज़ींदो, उन्हनि ग़रीबनि ताईं हीअ शइ कोन पुॼंदी। इन करे असां आगा साहब खे ज़ाती रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे पार्टीअ खे हिन किरदार में कमु करण जी